अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भली कार आऊं आहियां रोशनी मेमर। नाज़रीन, सभा खां पहिरीं अवां खे ॿुधाईंदासीं त गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। अवां खे ॿुधाईंदासीं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरजायो वियो आहे। इन हवाले सां कराची खां अल्ताफ़ चन्नो लाइन ते मौजूद आहे। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? एकता जे हवाले सां तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। उर्दू वफ़ाक़ी यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्द सिंधी सतह पारां सिंधी सक़ाफ़ती ॾियारो कावच KTN न्यूज़ जे सॾ ते जेको आहे उहो मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दनि तोड़े उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ अली जो बि शिरकत कई। उन क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो चवणु आहे त असांखे सॼी दुनिया सां गॾु हलणु घुरिजे। जेकॾहिं असीं अकेला आहियूं त असीं तबाह थी वेंदासीं। शागिर्दनि खे मायूस ऐं ख़्याली दुनिया मां निकिरी हक़ीक़ी साइंसी दुनिया में अचणो पवंदो। अयाज़ लतीफ़ अली जो वधीक चवणो हो त फ़लस्तीन में जेके ज़ुल्म थी रहियो आहे, सॼी दुनिया ऐं जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे बेहसी जेको आहे उहो ज़ाहिर ॾेखारे रहिया आहिनि। ऐं इहो जेको वाक़ियो आहे फ़लस्तीन वारो, जिते नसुल कशी कई थी वञे, मुस्लमाननि जी इहो क़ाबिले मज़मत आहे। हुनजो वधीक इहो चवणो हो त बदकिस्मतीअ सां पाकिस्तान जी का बि यूनिवर्सिटी दुनिया जे नामवर यूनिवर्सिटियुनि में शामिल न आहे थी सघी। सिंधी तहज़ीब जी सिंध जेका आहे उहा तहज़ीब जी माउ आहे। दुनिया खे सिंध तहज़ीब जे फ़ख़ुर आहे। सिंध जे अमुन ऐं सिंध जो जेके सक़ाफ़त आहे, बराबरी ऐं मोहबत जी सक़ाफ़त आहे। सिंध जे शागिर्दनि ऐं नौजवाननि खे तालीम ऐं रोज़गार जो पैकेज ॾिनो वञे। अयाज़ लतीफ़ अली जो चवणो हुयो त असांखे चीन ऐं अरब जी तरक़ी ऐं रवादारी मां सिखणो पवंदो। दुबई जा जदीद शहर, म्यूज़ियम, शर्मुल शेख, बाली, इस्तांबुल ऐं लांगा कवी बि मुस्लमान मुल्क आहिनि। सिंध जा जेके शागिर्द आहिनि उहे हिन वक़्तु जेको आहे सो नर्सिंग ऐं हुन सां गॾु लॉ डिपार्टमेंट आहे, हुन में दाख़िलाऊं वठनि ऐं पंहिंजो जेको सिंध ऐं मुल्क जो जेको आहे उहो नालो रोशन कनि। हुन जो चवणो त को बि मुआशिरो रवादारी खां सवाइ तरक़ी नथो करे सघे। अयाज़ लतीफ़ जो चवणो हो त मुल्क मुआशी बहरान जे वरतड़े लाइ हंगामी कदम हुनजे मुआशी बहरान खे कढण जे लाइ हंगामी जेके आहिनि उहे कदम खया वञनि। इंतिहा पसंदी, जिहालत ऐं करप्शन खे पाड़ां पटणु घुरिजे। समूरनि करप्ट ऑफिसरनि ऐं करप्ट सियासतदाननि खे गिरफ़्तार कयो वञे। 15 सालनि खां पाकिस्तान खे गैर यकीनी वारी सूरतहाल में जेको आहे उहो बढ़ाए ऐं नुक़सानु पहुचायो वियो आहे। वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटीअ में कावच KTN जे सॾ ते सिंधी सतह पारां अॼु ई तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अयाज़ लतीफ़ अली जो ऐं ॿिया जेके अॻवान हुआ उन्हनि शिरकत कई। अयाज़ लतीफ़ अली जो चवणो हो त KTN जो जेको सिरे हेठि गैर कानूनी परदेन खां पाक सिंध जो जेको नारो आहे कावच KTN जो, हुनजी आजा कयूं था। ऐं 3 डिसंबर ते कावच KTN जे सॾ ते गॾिजी जेको आहे सो एकता ईद मल्हाईंदासीं। ठीकु आहे, वरी महिरबानी। नाज़रीन, कराची खां अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾिना आहिनि। अवां खे ॿुधायां पिया त कराची में वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची में एकता तक़रीब थी, जंहिंखे अयाज़ लतीफ़ अली जो ख़िताब कयो। संदसि चवणु हो त सिंध जी सक़ाफ़त अमन, बराबरी ऐं मोहबत जी सक़ाफ़त आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। नवाब शाह खां अमीर चांडियो लाइन ते मौजूद आहे। जी अमीर, उते कहिड़ियूं तयारियूं जारी आहिनि एकता जे हवाले सां? जी KTN पारां एकता जे हवाले 3 डिसंबर ते मल्हाइण जो जॾहिं ऐलान कयो वियो आहे त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे 3 तालकनि सकरंड दौड़ काज़ीअमंद नवाब शाह तोड़े ॿाराड़ी जे इलाइक़े में एकता जी जेके ख़ुशियूं आहिनि उहे ॾिसण वेठा आहिनि। शहरी तोड़े ॿाराड़ी जा माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे मासूम ॿारनि खे वेस वॻा वठी ॾेई रहिया आहिनि। अजरकनि जी ख़रीदारी ज़ोर शोर सां जारी आहे। नवाब शाह समेत 3 तालकनि जे नंढनि वॾनि जेके शहर आहिनि उन टोपियुनि में अजरकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते मच कचहरियूं मुनक़िद कयूं आहिनि। मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूलनि में जेके आहिनि एकता जे हवाले सां जेके प्रोग्राम कराया विया आहिनि। 3 डिसंबर ते एकता जो ॾींहुं जेको आहे भरपूर ऐं जोश सां मल्हाइण जो पिणु ऐलान कयो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ हंधनि तां मुख़्तलिफ़ सियासी कॉन्फ्रेंस तंज़ीमनि पारां रैलियूं कढियूं वेंदियूं ऐं नवाब शाह प्रेस क्लब जा मुख्य तक़रीब थींदी जिते शिरकत कंदा। जी
ठीक है, वरी मेहरबानी। नाज़िन नवाब शाह खामीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया गैर कानूनी परॾेहनि खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 दिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं थियूं आहिनि। 3 दिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं त मारूअड़नि जे देस्त थर में एकता जे इंड लठी सकाफ़ती रंगनि जी हुबकार खांगी हाई स्कूल में शानदार एकता तक़रीब थी आहे, जॾहिं त नवाबशाह जे हिक खांगी स्कूल में तक़रीब थी आहे। शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी सकाफ़ती वेस वॻा पाए शरीक थियूं आहिनि, जॾहिं त खान वाहण में डांदनि ज़रिए हर काहिण जा मुक़ाबला थिया आहिनि। थाणो अहमद खान में घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला थिया आहिनि। काज़ी अहमद में एकता रैली कढी वई आहे। सेवण में रोशन तारा हाई स्कूल में तक़रीब थी आहे, जॾहिं त सांगड़ भरिसां प्राइमरी स्कूल में बि तक़रीब थी आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। गैर कानूनी परॾेहनि खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 दिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। 3 दिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं त वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची में एकता तक़रीब थी, जंहिंखे अयाज़ लतीफ़ पलीचो ख़िताब कंदे चयो आहे त सिंध जी सकाफ़त अमन बराबरी ऐं मोहबत जी सकाफ़त आहे। अवांखे ॿुधाईंदासीं त मारवाड़नि जे देस थर में एकता जी इंड लठी सकाफ़ती रंगनि जी हुबकार खांगी हाई स्कूल में शानदार एकता जे हवाले सां तक़रीब थी। नवाबशाह जे हिक खांगी स्कूल में तक़रीब थी। शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी सकाफ़ती वेस वॻा पाए शिरकत कई। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं काज़ी अहमद में एकता रैली कढी वई। सेवण में रोशन तारा हाई स्कूल में तक़रीब थी, जॾहिं त सांगड़ भरिसां बि प्राइमरी स्कूल में तक़रीब थी। मदीन में इस्लामिया डिग्री कॉलेज में एकता जी शानदार तक़रीब दौरान गीत ऐं टेबलोस पेश कया विया। चूहड़ जमाली, हाला, शहदादपुर, मीरपुर बठोरो, दड़ो, सिंधड़ी, मेहड़, उडेरो लाल विलेज में बि तक़रीबूं थियूं आहिनि। इन हवाले सां खैरपुर खां खादम जुणे जो लाइन ते मौजूद आहे। जी खादम, एकता जे हवाले सां कहिड़ियूं तयारियूं जारी आहिनि? बिल्कुलु रोशनी, गैर कानूनी परॾेहनि खां पाक सिंध जे सिरे जेका KTN कागज़ सख़्त पारां ऐलान कयो वियो आहे, उन हवाले सां खैरपुर ज़िले में बि सॼे सिंध जा जेके आहिनि एकता तयारियूं ज़ोरनि ते आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके आहिनि मच कचहरियूं, ओताकनि में जेके आहिनि सुगड़ कॉन्फ्रेंसूं कचहरियूं थियनि पयूं। उन सां गॾु मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेके आहिनि उहे शागिर्द उस्ताद हारी नारी प्रोग्राम जेके आहिनि करे रहिया आहिनि। स्कूलनि में जेके आहिनि सकाफ़ती ड्रेसूं पाए ॿार ॾाढो टेबलो ऐं खाका पेश कनि पिया, क़ौमी गीतुनि ते रक़्स कनि पिया ऐं मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां जेके आहिनि हिक ई KTN जी छटीअ हेठि जेको आहे सो एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ वचन वरजायो आहे। अॼु बि तव्हांखे ॿुधायूं त खैरपुर में जेका आहे सिटीज़न बॉयज़ स्काउट खैरपुर पारां शानदार रैली कढी वई आहे, जंहिंमें सभी स्काउट जे नौजवाननि थोरे शहरनि में शिरकत कई आहे ऐं इहो ऐलान कयो आहे त 3 दिसंबर ते जेको KTN पारां जेको सॾु ॾिनो वियो आहे गैर कानूनी परॾेहनि खां पाक सिंध जे सिरे हेठि वॾे पैमाने ते मल्हायो वेंदो ऐं एकता ईद करे मल्हायो वेंदो। उन हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि खां 100 जे लॻभॻि रैलियूं ईंदियूं, जेके शहर जे मुख्य 36 चौक वटि जेके आहिनि गॾु थींदियूं ऐं उते जेको आहे सो एकता जो इज़हार कयो वेंदो त सिंध धरतीअ सां जेको आहे सो वचन वरजायो वेंदो त असां सभु हिकु आहियूं ऐं एकता जेको आहे सो मल्हायूं पिया। उन हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि ते हिन वक़्तु बि तव्हांखे ॿुधायूं त मुख़्तलिफ़ ओताकनि ते ऐं दरगाहुनि ते जेके कचहरियूं आहिनि, मच कचहरियूं ऐं सुगड़ कॉन्फ्रेंसूं 10 खां वधीक हिक ई वक़्तु जेके आहिनि थी रहियूं आहिनि ऐं माण्हू जेके आहिनि इन जोश जज़्बे में आहिनि 3 दिसंबर खे जेको आहे सो वॾे पैमाने ते मल्हायो वेंदो। जी वरी मेहरबानी। नाज़िन खैरपुर खां खादम जुणे जो तफ़सील ॾिना आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एकता तयारियुनि जे सिलसिले में अवांखे ॿुधायूं पिया त गैर कानूनी परॾेहनि खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 दिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। इन हवाले सां दादू खां निज़ाम शेख लाइन ते मौजूद आहे। जी निज़ाम, छा तफ़सील आहिनि एकता तयारियुनि जा?
जी बिल्कुल KTN न्यूज़ ऐं कावश ग्रुप पारां एकता दिहाड़ो शानदार नमूने सां मल्हाइण लाइ जेको 3 डिसंबर जी तारीख़ रखी वई आहे त गैर कानूनी परदेहनि खां पाक सिंध जो जेको उनवान ॾिनो वियो आहे उनखे सियासी समाजी अदबी कारोबारी तंज़ीमुनि ऐं शहरनि पारां भरपूर मोट ॾिनी वई आहे ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां एकता जे हवाले सां जागृता रैलियूं कढियूं पेयूं वञनि जॾहिं त शहर में अजरक ऐं टोपियुनि जी जेका ख़रीदारी आहे उनमें बि वधीक ख़रीदारी तेज़ थी वई आहे। सिंधी अदबी संगत पारां जेके शाइरनि अदीबनि पारां महफ़िल मुशाइरो कोठायो वियो उन खां अलावा गैलेक्सी स्कूल ऐं सिंध यूनिवर्सिटी कैंपस में शागिर्दनि पारां जेके जागृता जे हवाले सां शानदार तकरीबूं करे टेबलोज पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कया पिया वञनि जॾहिं त लतीफ़ी लोक फनकारनि पारां क़ौमी गीतनि ते जेको आहे झुमरियूं हयूं पियूं वञनि। ह्यूमन राइट्स पारां जागृता रैली कढी वई ऐं सुभाणे जेको आहे डिस्ट्रिक्ट बार दादूअ जे वकीलनि पारां एकता जे हवाले सां डिस्ट्रिक्ट बार दादूअ में शानदार तकरीब रचियल आहे ऐं वकीलनि बि इन सॾ खे भरपूर मोट ॾिनी आहे त परदेही जेके आहिनि उहे सिंध ते बार आहिनि सिंध जे नौजवाननि जे रोज़गार ते उन्हनि जे दाख़िलाउनि ते ऐं मैशियत ते जेके आहिनि धाड़ा हणी रहिया आहिनि गॾोगॾु बदमनी पखेड़े रहिया आहिनि त KTN न्यूज़ ऐं कावश ग्रुप पारां जेको इहो उनवान ॾिनो वियो आहे त परदेहनि गैर कानूनी परदेहनि खां पाक सिंध इहे उनवान ते KTN न्यूज़ जेको इदारो आहे उहो जसल आणे त बिल्कुलु परदेहनि खे नेकाली ॾिनी वञे ऐं वकील जेके आहिनि कानूनदान आहिनि उहे बि अहिड़ा मुतालबा करे रहिया आहिनि। जी वॾी महिरबानी नाज़िम दादू खां निज़ाम शेख तफ़सील न आहिनि। गैर कानूनी परडेन का पाक सिंध जे सिरे हेठ 3 डिसंबर ते एकता दिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता दिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरजायो वियो आहे। हिन हवाले सां सखर खां साहिल जोगी लाइन ते मौजूद आहे। जी साहिल, छा तफ़सील आहिनि, उते कहिड़ियूं तयारियूं कयूं पियूं वञनि एकता जे हवाले सां? जी बिल्कुल सिंध जी सखर में भी KTN कावश ऐं कोशिश पारां ऐलानियल 3 डिसंबर जे हवाले सां एकता जूं तयारियूं जेके आहिनि ज़ोरनि ऐं शोरनि सां जारी आहिनि ऐं गुज़िरियल 2 हफ़्तनि खां मुख़्तलिफ़ इदारनि पारां मुख़्तलिफ़ सियासी समाजी क़ौमपरस्त तंज़ीमनि पारां स्कूलनि में एकता जा नंढा वॾा प्रोग्राम भी थी रहिया आहिनि। इन हवाले सां ॿुधाईंदो हलां त 3 डिसंबर ते सखर में मुख़्तलिफ़ तक़रीबूं रखी वयूं आहिनि पर सभ खां वॾी ऐं मुख्य जेका तक़रीब आहे उहा दरिया किनारे ते ग्लोब चौक वटि रखी वई आहे जंहिंमें तक़रीब जी जेका शुरूआत आहे उहा 11 वॻे शहीद जान मोहम्मद महर जे रूह खे सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरण खां पोइ कई वेंदी ऐं उन खां अलावा ही जेका तक़रीब आहे उहा तक़रीब KTN पारां ऐं मुख़्तलिफ़ सखर जी सिविल सोसाइटी पारां गॾियल रखी वई आहे जंहिंमें सियासी समाजी क़ौमपरस्त धुरियूं शिरकत कंदियूं ऐं उन खां अलावा इन तक़रीब जो जेको नालो ॾिनो आहे उहो सिंध मेलो जो नालो ॾिनो वियो आहे ऐं उन मौक़े ते सखर नेशनल प्रेस क्लब जे अंगण में सक़ाफ़ती ऐं खाधे पीते जा स्टॉल पिणु लॻाया वेंदा जंहिंमें जेके मेले में शरीक थींदा उहे उन्हनि सक़ाफ़ती स्टॉल तोड़े खाधे पीते जे शयुनि जा स्टॉल जेके घुमी बि ॾिसंदा ऐं जेका हर साल जी आहे हिन साल बि जेके जोगी आहिनि मुरलीअ जे सुर ते नांगनि खे बि नचाईंदा जो सिंध मेले में मुख़्तलिफ़ सिंध जा नाले वारा फनकार अची करे सिंधू किनारे सुर विखेरींदा ऐं हिन जेका सिंध मेले जी मुख्य तक़रीब आहे उहा 3 डिसंबर ते रखी वेंदी पर जॾहिं त हिन क़ौमी ईद जी राति यानी आचर राति जेका आहे 12 वॻे खूब आतिशबाज़ी बि कई वेंदी ऐं उन खां अलावा मच कचेरी ऐं महफ़िल मुशाइरे जो पिणु प्रोग्राम रखियो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां ही जेका तक़रीब आहे जेका मुख्य तक़रीब रखी वई आहे 3 डिसंबर ते ग्लोब चौक वटि त इहा 2 ॾींहंनि ताईं जारी रहंदी ऐं इन जी तक़रीब जी जेका शुरूआत आहे उहा 8 वॻे 2 डिसंबर ते शुरू कई वेंदी। मच कचेरी उर्दू सिंधी गॾियल मुशाइरो ऐं उन खां अलावा महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम थींदो जॾहिं त 12 वॻे जेका खूब आतिशबाज़ी थींदी ऐं ईद जे ॾियारे जी जेका शुरूआत कई वेंदी ऐं ख़ुशी मल्हाई वेंदी ऐं उन खां अलावा 3 डिसंबर ते सुबुह जो 11 वॻे शहीद जान मोहम्मद महर जे रूह खे दुआ खां पोइ बाक़ाइदा तक़रीब जो आगाज़ कयो वेंदो जंहिंमें मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि तोड़े स्कूलनि ऐं कॉलेजनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं वॾे अंग में शिरकत कंदियूं। उन लाइ लेडीज़ जे वेहण जो पिणु अलॻि बंदोबस्तु कयो वियो आहे
ऐं इहा तकरीब जेका आहे सा राति जो देर ताईं जारी रहंदी, जंहिंमें फनकार जेके मुख़्तलिफ़ सिंध खां ईंदा उहे पिणु पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कंदा। जी वॾी महिरबानी नाज़िन सखर खां साहिल जोगी तफ़सील ॾिना आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरजायो वियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। पीरगोट जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आमिर जुणेजो। जी आमिर, उते कहिड़ियूं तयारियूं कयूं पई वञनि एकता जूं? जी बिल्कुल रोशनी, पीरगोट में भी एकता तैयारियों जोर वठी वयूं आहिनि। सिंधी जेके सकाफ़त जा रंग निकिता आहिनि, मुख़्तलिफ़ स्कूलनि में तक़रीबूं कोठाए सिंध अमर सां मोहबत जो इज़हार कयो पियो वञे। मां खे ॿुधाईंदो त हिन भेरे KTN कावश ग्रुप 3 डिसंबर एकता ॾींहुं गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जो उनवान हेठि मल्हाइण जे ऐलान खां पोइ पीरगोट में जेके तयारियूं आहिनि उहे ज़ोर वठी वयूं आहिनि। हर तरफ़ सकाफ़ती रंग निकिरी पिया आहिनि। सिंध अमर सां मोहबत जो इज़हार कयो पियो वञे। एकता हवाले सां अॼु पीरगोट जे ख़ानगी शम्स एजुकेशनल अकेडमी हाई स्कूल पीरगोट में गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि हिकु एकता पुरवकार तक़रीब थी आहे, जंहिंमें स्कूली उस्तादनि शागिर्दनि ऐं शागिर्दाननि पारां सकाफ़त सां होॾे शिरकत कई, जॾहिं त स्टेज खे सकाफ़ती शयुनि सां पिणु सजायो वियो। उन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि शागिर्दाननि पारां क़ौमी गीतनि हो जमालो जीअं मुंहिंजी सिंध जीअं सिंध वारा ऐं खाक खे सोन बणाइण वारा सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। सिंधी तारीख़ बाबति टेबलो पेश कया। उन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि चयो त कावश KTN सथ जा असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहिनि। असांखे हिकु हंधि गॾु थियण जो मौक़ो ॾिनो आहे। सभिनी खे घुर्जे त पाण में जेके नफ़रतूं आहिनि ख़तमु करे प्यार मोहबत अमन क़ाइमु कयूं, दुनिया खे पैगाम ॾियूं त असीं हज़ारी साल कॾहिं आहियूं। जॾहिं त KTN कावश जे सॾ ते पीरगोट ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ न्यू इंडस कम्युनिटी एजुकेशन, फातिमा मॉडर्न स्कूल, बहार हिकु खुशी पब्लिक हाई स्कूल में गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे उनवान हेठि तक़रीबन रखियल आहिनि। जॾहिं त एकता जी मुख्य तक़रीब KTN कावश ऑफिस ॾाढो रखियल आहे। जॾहिं त एकता हवाले सां जेको ॿारनि में जोश जज़्बो आहे उहो ॾिसण वटां आहे। पीरगोट में जेके सकाफ़ती ड्रेसूं आहिनि, टोपी अजरक थिया, उन्हनि जा पिणु जेके स्टाफ लॻल आहिनि, माण्हुनि विच में ख़ुशीअ जी लहर आहे। वॾी महिरबानी नाज़िन पीर जगोट खां आमिर जुणे जो तफ़सील ॾिना आहिनि। एकता तयारियुनि जे हवाले सां मूंखे ॿुधाइनि पिया गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। हैदराबाद जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे इमाम अली भलाई। जी इमाम अली, छा तफ़सील आहिनि एकता तयारियुनि जे हवाले सां ॿुधाइजो। जी रोशनी, हैदराबाद आसपास वारे इलाइक़नि में KTN ऐं कावश पारां ऐलान 3 डिसंबर सकाफ़ती ॾियारो जे ऐलान खां पोइ हैदराबाद में तयारी जेके उहे ज़ोर वठी वञण वारे ॿुधायां त KTN जे सॾ ते जेको आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेको आहे सकाफ़ती तक़रीरूं जो पिणु जारी आहिनि। ख़ासि तौर ते तालके कासमाबाद में अॼु सुबुह खां वठी जेके मुख़्तलिफ़ सरकारी ऐं गैर सरकारी स्कूलनि में तक़रीबनि जो जेको सिलसिलो उहो पिणु शुरू थी वियो आहे। अॼु सुबुह हैदराबाद तालके सिटीअ में जेको आहे नेवल राय हीरानंद हाई स्कूल में KTN जे गॾियल सहकार सां जेको आहे तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके क्लासनि जा जेके ॿार आहिनि उन्हनि ख़ासि तौर ते हिसो वरितो। उनमें ॿारनि सिंधी टेबलोस ऐं ख़ासि तौर ते जेको आहे गैर कानूनी परडेन खां पाक जेको आहे उहो टेबलोस पेश कया ऐं सिंधी जेके गाना आहिनि उन्हनि ते पिणु झुमिरी वयूं। ॿिए तरफ़ नसीम नगर चौक खां जेको आहे रेडियो चौक ते जेका टिकटाकर आहिनि उन्हनि पारां रैली कढी वई। उनमें जेको आहे उन्हनि सिंधी वेस वॻा पहिरें ख़ासि तौर ते जेके उन्हनि जूं गाॾियूं आहिनि उन्हनि खे अजरकुनि सां सिंगारे उनमें सिंधी गाननि ते पिणु उन्हनि में जेको आहे रक़्स कयो। जी वॾी महिरबानी नाज़िन हैदराबाद खां इमाम अली भलाई तफ़सील ॾिना आहिनि। गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। खान वाहण खां मज़हर कल्होड़ो लाइन ते मौजूद आहे। जी मज़हर, छा तफ़सील आहिनि एकता तयारियुनि जे हवाले सां? जी बिल्कुलु, KTN सथ पारां ऐलानियल एकता ॾिहाड़े जे हवाले सां खानवाड़ में एकता तक़रीबूं जेका ज़ोर वठी वियूं आहिनि। उन सिलसिले में अॼु हायर सेकेंडरी स्कूल खानवाड़ में
एक पुरबका तकरीब थी गुजरी जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टेबलोस पेश कया ऐं क़ौमी गीतनि ते रक़्स कयो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे उन्हनि चयो त सिंध मां धारियुनि जी आबादी जेकी आहे उनखे नेकाली ॾेई सिंध में अमुन ऐं आस्तीअ जो माहौल पैदा कयो वञे। जी वरी महिरबानी नाज़िन खान वाहण खां मज़हर कलहड़ो तफ़सील ॾिना आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। बदीन जी सूरत-ए-हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे हारून गोपांग। जी हारून, छा तफ़सील आहिनि एकता तयारियुनि जा? जी बदीन ज़िले में एकता जी तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि ऐं आख़िरी मरहल में जेके दाख़िल थी वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि पारां एकता खे भरपूर तरीक़े सां मल्हाइण लाइ अॼु बि ऐवान साफ़ बदीन में हिकिड़ी गॾिजाणी जंहिंमें मुकमल सियासी पार्टियूं ऐं समाजी अॻुवान शरीक थिया, जिन्हनि जे पारां जेको आहे भरपूर तरीक़े सां जेको आहे 3 डिसंबर ते एकता ॾियारो काविश केतियुनि सां मल्हायो वेंदो। जॾहिं हिन वक़्तु बि मच कचारियूं ओताक कचारियूं ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेको आहे एकता जा प्रोग्राम हलंदड़ आहिनि ऐं बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि बदीन, कॾण, तलार, मातली, गोलाट, चीटनो बागो समेत समूरा जेके असांजा शहर आहिनि उनमें तयारियूं मुकमल एकता जूं कयूं हुयूं। जी वॾी महिरबानी नाज़िन बदीन खां हारून गोपांग तफ़सील ॾिना आहिनि। गैर कानूनी परॾेनि खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं त वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची में एकता तक़रीब थी। सिंध जे सकाफ़त, अमन, बराबरी ऐं मोहबत जी सकाफ़त आहे। तक़रीब में अयाज़ लतीफ़ अली जो बि ख़िताब कयो। जॾहिं तव्हां खे ॿुधाईंदासीं त मारवाड़नि जे देस थर में एकता जी इंड लठी सकाफ़ती रंगनि जी हुबकार। खांगी हाई स्कूल में शानदार एकता तक़रीब थी। नवाबशाह जे हिक खांगी स्कूल में तक़रीब थी, जॾहिं त शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी सकाफ़ती वेस वॻा पाए शिरकत कई। खानवाहण में डांदनि ज़रिए हुर काहण जा मुक़ाबला थिया। थाणो अहमद खान में घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला थिया। काज़ी अहमद में एकता रैली कढी वई। सेवण में रोशन तारा हाई स्कूल में तक़रीब थी, जॾहिं त सांगड़ भरसां बि प्राइमरी स्कूल में तक़रीब थी। बदीन में इस्लामिया डिग्री कॉलेज में एकता जी शानदार तक़रीब दौरान गीत ऐं टेबलोस पेश कया विया। जाम शोरो जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अज़ीम बारी जो। जी अज़ीम, उते कहिड़ियूं तयारियूं जारी आहिनि एकता जे हवाले सां? जी बिल्कुल रोशनी, जामशोरो में KTN ऐं कावज सत तरफ़ां 3 डिसंबर एकता ॾियारो मिलाइण जे हवाले सां समूरी सिंध जी जामशोरे वासिन भी जेके उहे तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। सकाफ़ती वेस जेके आहिनि उन सां अलावा टोपियूं, अजरकियूं ऐं बोस्किन जा पटका जेके आहिनि उहे जामशोरे वासिन जेके आहिनि उहे ख़रीद करे वरिता आहिनि। अॼु सिंध यूनिवर्सिटी जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट आहिनि, मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडी, उन खां अलावा फैकल्टी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, उन खां अलावा कॉमर्स शोबे में जेको अॼु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी तरफ़ां जेको एकता जूं तक़रीबूं जेके आहिनि उहे ख़ूबसूरत रखियूं, जंहिंमें शागिर्दियाणियुनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में जेके आहिनि सकाफ़ती वेस पाए मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते जेके आहिनि उहे टेबलो जेके आहिनि उहे पेश कया विया। शागिर्दनि जो असां जॾहिं ॻाल्हि ॿोल थी उन्हनि जो चवणो त KTN ऐं कावज तरफ़ां गैर कानूनी तरसियल परॾेनि खे सिंध जे सिरे जेको एकता जो ॾियारो मल्हायो उन जूं तयारियूं जेके आहिनि असां मुकमल करे वरितियूं आहिनि। 3 डिसंबर ते जेको KTN ऐं कावज जे सॾ खे जेको लबैक चवंदे क़ौमी ईद जेके आहिनि उहे भरपूर नमूने सां जेको उहो मल्हाईंदासीं। जामशोर वासिन तयारियूं जेके आहिनि उहे एकता जूं मुकमल करे वरितियूं आहिनि। उन ॾींहं जो इंतज़ार करे रहिया आहिनि त उहो क़ौमी ईद जेके 3 डिसंबर जेको भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। जी वरी महिरबानी नाज़िन, जामशोर खां अज़ीम बारी जो तफ़सील ॾिना आहिनि। गैर कानूनी परॾेनि खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया।
अवांखे ॿुधायूं पिया गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठ 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। लाड़काणो जी सूरत-हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सरकस सदायो। जी सरकस, छा तफ़सील आहिनि एकता तयारियुनि जा? जी रोशनी, 3 डिसंबर ते केटीएन काविश पारां ऐलानियल एकता ॾियारे जे हवाले सां लाड़काणे उन जे आस पास में तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। लाड़काणे शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि तोड़े तइलीमी इदारनि जे अंदरि या जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, सियासी समाजी तंज़ीमुनि जे पारां बि मुख़्तलिफ़ जेके तक़रीबूं आहिनि उहे मुनाक़िद कयूं पई वञनि। मच कचहरियुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। 3 डिसंबर जे ॾिहाड़े जे हवाले सां शहर जे समूरनि सियासी समाजी वापारी तंज़ीमुनि जे पारां रैलियूं कढण जो ऐलान कयो वियो आहे। 3 डिसंबर ते केटीएन जे तरफ़ां जिनाबाग चौक ते मुख्य तक़रीब रखी वई आहे, जंहिंमें सिंध जा नाले वारा फनकार जेके एकता ॾिहाड़े जे हवाले सां गीत बि ॿुधाईंदा ऐं मुख्य तक़रीब थींदी। जेके बि शहर मां रैलियूं निकिरंदियूं मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदियूं उहे जिनाबाग पहुचंदियूं ऐं उते जेका तक़रीब आहे उहा जारी रहंदी। सुबुह जो 10 वॻे इहा तक़रीब रखी वई आहे 3 डिसंबर ते जिनाबाग जे मुख्य गेट वटि। ऐं जेके रैलियूं आहिनि उहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां निकिरंदियूं। उहे सक़ाफ़ती रैलियूं में उन्हनि में शामिल हूंदियूं। उन्हनि रैलियुनि जे हवाले सां माण्हुनि जूं जेके तयारियूं आहिनि उहे बि मुकमल आहिनि, जॾहिं त तक़रीबूं बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलंदड़ आहिनि। शहर जे अंदरि जेके सक़ाफ़ती शयूं आहिनि, ख़ासि तौर ते टोपी अजरक जा जेके स्टॉल आहिनि उते बि ख़रीदारी जारी आहे। मुख़्तलिफ़ माण्हू टोपियूं अजरक ख़रीद कनि पिया। मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ हवालनि सां जेके तयारियूं आहिनि उहे बि कयूं आहिनि। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, लाड़काणो खां सरकस सदायो तफ़सील ॾिना आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया त गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठ 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। नौशरो फेरोज़ जी सूरत-हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे काज़ी ज़ुल्फ़कार। जी काज़ी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि? उते कहिड़ियूं तयारियूं कयूं पियूं वञनि एकता जे हवाले सां? जी बिल्कुलु, केटीएन ऐं काविश जे सॾ ते 3 डिसंबर ते ऐलानियल एकता ॾिहाड़े जे हवाले सां नौशरो फिरोज़ में बि तयारियूं उरूज ते आहिनि। नौशरो फिरोज़ में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गुज़िरियल 15 ॾींहंनि खां वठी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मच कचहरियूं, उन खां सवाइ स्कूलनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम थियनि था पिया। 3 डिसंबर ते जेका एकता ईद आहे उनखे मल्हाइण लाइ हिन वक़्तु ई जेके तयारियूं कयूं पियूं वञनि। जेके मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, उन खां सवाइ औरतूं आहिनि, ॿार आहिनि, उहे सक़ाफ़ती ईद मल्हाइण लाइ पंहिंजा वेस वग़ैरह तयारु करनि था पिया। मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी पार्टियूं आहिनि उन्हनि पारां एकता ॾियारे ते एकता रैलियूं कढण जो बि ऐलान कयो वियो आहे। जिस्कम समेत मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी पार्टियूं आहिनि उहे रैलियूं बि कढंदियूं। नौशरो फिरोज़ प्रेस क्लब वारो मुख्य तक़रीब बि थींदी, उन जूं तयारियूं हलनि थियूं पियूं, जिथे एकता ईद जे हवाले सां सक़ाफ़ती रंग निकिरंदा। जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नौशरो फेरोज़ खां काज़ी ज़ुल्फ़कार तफ़सील ॾिना आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। सांगड़ खां असलम मेमन लाइन ते मौजूद आहे। जी असलम, एकता तयारियुनि जा तफ़सील ॿुधाइजो। जी सॼे सिंध जी सांगड़ ज़िले जे कुंड में शहरी तालुकनि जे शहरनि में जेको आहे सो एकता जी तयारियूं जेके आहिनि वॾे ज़ोर ऐं शोर सां जारी आहिनि। सांगड़ ज़िलो जेको आहे एकता जे रंगनि में रंगी वियो आहे। अॼु बि जेको आहे मुख़्तलिफ़ स्कूलनि में सांगड़ जी तारीख़ी माग आहे गणज बंगलो, जितां शोरे बादशाह वतन या कफन आज़ादी या मौत जो नारो आयो, उते बि जेको आहे सो शानदार जेको आहे एकता जी तक़रीब मुनक़द कई वई। यूनिवर्सिटियुनि में, कॉलेजनि में, स्कूलनि में शाइरनि पारां जेके आहिनि मुशाइरा कराया पिया वञनि, मच कचहरियूं मुनक़द कई पियूं वञनि। त हीअं इहो पियो लॻे त जीअं सिंध जी सक़ाफ़त जेकी आहे उहा ॿाहिरि निकिरी आई आहे। टोपी अजरक माण्हुनि खे एतिरी ख़ुशी आहे। अॼु जेके नंढड़ा नंढड़ा ॿार हुआ उन्हनि बि चयो असां जेको आहे सो एकता लाइ नवां कपिड़ा वरिता आहिनि, असां नवां खाधा भला ठाहींदा आहियूं। त इहे जेके माण्हुनि जी ख़ुशियूं आहिनि जेके हुन मां अंदरि निकिरनि थियूं, उहा हुननि खे हिकिड़ी नऊं जेको आहे सो रूप खे थी ऐं ॿारनि जो जेको जज़्बो आहे ऐं हुन में जेको हू टेबलो पेश कनि था, नंढा ॿार हुजनि या यूनिवर्सिटी जा ॿार हुजनि या टेबलो पेश कनि था या क़ौमी गीतनि ते जेके हू रक़्स कनि था, उहे शयूं जेके आहिनि उहे ॾिसण वारियूं आहिनि। ऐं उन्हनि में जेको हुननि जो जोश, वलवलो, जज़्बो, वतन सां, धरती सां मोहबत जा जेके इज़हार आहिनि उहे सभु निराला आहिनि। ऐं 3 दिसंबर ते जेको एकता ॾियारो आहे उन ते जेको उनवान आहे
केटीएन जो त गैर कानूनी पर ॿियनि खां पाक सिंध उन खे हितां जे माण्हुनि जेको आहे तमामु घणो साराहियो आहे ऐं उन्हनि एतिरे हद ताईं चयो आहे त सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो जेको आहे वॾे में वॾो सबबु इहो आहे त जेकॾहिं इहो जेको केटीएन जेको उनवान ॾिनो आहे उन ते जेकॾहिं अमल थिए थो त इहा जेकी आहे सिंध जी वॾे में वॾी कामयाबी हूंदी। जी वॾी महिरबानी। नाज़िन सांगड़ खां असलम मेमून तफ़सील ॾिना आहिनि। गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। इन हवाले सां कश्मीर जी सूरत हाल मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम फरीद जामड़ो। जी गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि, उते कहिड़ियूं तयारियूं जारी आहिनि एकता जे हवाले सां? जी रोशनी, बिल्कुल केटीएन न्यूज़ काविश ग्रुप पारां गैर कानूनी परडियन खां पाक सिंध जे अनवान हेठि 3 डिसंबर ते एकता ॾियाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ सॼी सिंध जी कश्मीर में बि एकता ॾियाड़े जूं तयारियूं तेज़ थी वयूं। जॾहिं त रोशन तारा हायर सेकेंडरी स्कूल कश्मीर इंतज़ामिया पारां केटीएन जे सॾ में सॾ ॾींदे एकता ॾियाड़े जी आजियां कंदे रोशन तारा हायर सेकेंडरी स्कूल कश्मीर में एकता जी शानदार तक़रीब मुनक़िद कई, जंहिंमें शागिर्दनि उस्तादनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स करे टेबलोस पेश कया विया। जॾहिं त सिंध जे क़दीमी मागर ते रोशनी पिणु विधी वई। उन मौक़े ते ज़मान दायो जमील खोसो ॿिनि पारां केटीएन न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त हर साल जीअं हिन साल बि असीं सक़ाफ़ती ॾियाड़ो केटीएन न्यूज़ सां गॾु मल्हाईंदासीं। जॾहिं त एसयूपी ऐं ॿिनि सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि पारां केटीएन सां गॾिजी एकता ॾियाड़ो मल्हाइण जो ऐलान कयो वियो। तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त केटीएन न्यूज़ काविश ग्रुप पारां 3 डिसंबर ते एकता ॾियाड़ो मल्हाइण जे ऐलान खां पोइ कश्मीर में सिंधी टोपी अजरक जी ख़रीदारी में पिणु तेज़ी अची वई, जॾहिं त टोपियुनि जे स्टॉलनि अजरकनि जे स्टॉलनि ते पिणु रश लॻी वई आहे। जी वरी महिरबानी। नाज़िन कश्मीर खां गुलाम फरीद जामड़ो तफ़सील ॾिना आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। जैकबाद खां परवेज़ अपड़ो लाइन ते मौजूद आहे। जी परवेज़, छा तफ़सील आहिनि एकता तयारियुनि जा? जी रोशनी, जैकबाबाद जे समूरे ज़िले जे 3 तालुकनि ठुल, जैकबाबाद, गढ़ी खेरो समेत नंढनि वॾनि शहरनि में एकता ईद वेझो ईंदे ई तयारियूं उरूज ते पहुची वयूं आहिनि। इन सिलसिले में काविश ऐं केटीएन पारां 3 डिसंबर ते गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाई वेंदड़ एकता ईद जी तयारियुनि जे सिलसिले में अजरक ऐं टोपियुनि जे दुकाननि ते जेको माण्हुनि जी रश लॻल आहे। उन खां पोइ स्कूलनि में जेके आहिनि सो ॿारनि मुख़्तलिफ़ जेको आहे सो प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो विक्टर पब्लिक स्कूल में 2 डिसंबर ते जेको आहे सो शागिर्दनि पारां इंतज़ामिया पारां हिकु वॾी तक़रीब एकता तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॿारनि हाणे सां तयारियूं शुरू करे ॾिनियूं। नवां कपिड़ा ख़रीद करण, अजरक टोपियूं जी ख़रीदारी कई पई वञे। उन खां सवाइ ॿारनि जे अंदरि बि जेको आहे एकता जा रंग असांखे निखरंदे नज़र अचनि था। उते बि जेको आहे सो ॿारहाड़ी शहरनि सां गॾु ॿारहाड़ी जा माण्हू बि जेको आहे एकता ईद लाइ बेचैन आहिनि ऐं जेको आहे सो इन अज़म खे वर्जाए पियो वञे त 3 डिसंबर ते एकता रैलियुनि में शरीक थी करे सिंध सां हिकु अबदी ऐं मोहबत जो इज़हार कयो वेंदो। जी वॾी महिरबानी। नाज़िन जैकबाद खां परवेज़ अपड़ो तफ़सील ॾिना आहिनि। गैर कानूनी परडेन खां पाक सिंध जे सिरे हेठि 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण लाइ तयारियूं ज़ोर वठी वयूं आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं बि जारी आहिनि। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरचायो वियो आहे। इन हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। अवांखे ॿुधाईंदासीं वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी कराची में बि एकता तक़रीब थी, जंहिंखे अयाज़ लतीफ़ अली जो ख़िताब कयो। संदसि चवणु आहे त सिंध जी सक़ाफ़त अमन, बराबरी ऐं मोहबत जी सक़ाफ़त आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं त मारवाड़नि जे देस थर में एकता जी इंड लठी सक़ाफ़ती रंगनि जी हुबकार खांगी हाई स्कूल में शानदार एकता तक़रीब थी। नवाब शाह जे खांगी स्कूल में तक़रीब थी। शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि सिंधी सक़ाफ़ती वेस वॻा पाए शिरकत कई। जॾहिं त कान वाहण में डांदनि ज़रिए हुर काहण जा मुक़ाबला थिया। थाणो अहमद खान में घोड़नि जी डोड़ जा मुक़ाबला थिया। काज़ी अहमद में एकता रैली कढी वई। जॾहिं त सेवण में रोशन तारा हाई स्कूल में तक़रीब थी। सांगड़ भरिसां बि गुड़ंग बंगलो जे प्राइमरी स्कूल में तक़रीब थी। बदीन में इस्लामिया डिग्री कॉलेज में एकता जी शानदार तक़रीब दौरान गीत ऐं टेबलोस पेश कया विया। चूहड़ जमाली, हाला, शहदादपुर, मीरपुर बटोरो, दड़ो, सिंधड़ी, मेहड़,
उडेरोलाल विलेज में तकरीबूं थियूं आहिनि। पीर जगोट ऐं फैज़गंज तालुके जे शहरनि पक्का चांग, अखरी चौदगी, जॾहिं त कोट लालू, करोंडी, बंगू बहण में एकता तयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी वयूं आहिनि। शिकारपुर जे झुलण मोहल्ला प्राइमरी में सकाफ़ती प्रोग्राम्स थिया आहिनि। गीतनि ते रक़्स कयो वियो आहे। 3 डिसंबर ते एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन वरजायो वियो आहे। घोटकी जे मेन प्राइमरी स्कूल में एकता जी आजियां लाइ शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। गोसपुर जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो।